अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु 29 जुलाई ते मौसम जो अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं त सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी ऐं कहिड़ा इलाइक़ा जेको आहे बरसाति खां महफ़ूज़ रहंदा। पहिरियां हिन वीडियो खे पूरो ॾिसो ऐं जेको आहे महिरबानी करे शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो, जीअं हर अपडेट तव्हांखे सभ खां पहिरियां मिले। ऐं बेल आइकन खे ऑल ते कजो ऐं फेसबुक पेज ते अगरि हीअ वीडियो ॾिसी रहिया हो त महिरबानी करे शेयर भी ज़रूर कजो, छो त मौसम अहिड़ी शइ आहे इन जी जानकारी तव्हां वटि हुजणु खपे। इनखे सब्सक्राइब फॉलो शेयर ज़रूर कंदा अचो। तव्हांखे मौसम जी अॼु 29 जुलाई जी अपडेट था ॾियूं दोस्तों। तूं पूरे पाकिस्तान में ख़ासि करे पंजाब, बलूचिस्तान ऐं KP खे ऐं गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़नि में भलाई इलाइक़नि में बरसाति जा घणा इम्कान आहिनि, छो त अरब जे सिस्टम जो सिलसिलो जारी आहे अरब जी तरफ़ खां। ऐं ॿी ॻाल्हि, सिंध जा कहिड़ा इलाइक़ा महफ़ूज़ रहंदा, कहिड़े इलाइक़नि में बरसाति रहंदी। दोस्तों, सिंध जो वॾो शहर कराची में जेको आहे ख़ुशगवार मौसम रहंदो अॼु जे ॾींहुं, ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति हलंदी रहंदी कराची में, किथे तेज़ किथे घटि, साहिली इलाइक़नि में बि। बाक़ी अंदरूनी सिंध में जेको आहे किथे किथे क़िस्मती जेको आहे बरसाति रहंदी। बाक़ी बक़ाया सिंध जा जेका बि इलाइक़ा आहिनि उहो साफ़ ऐं शफ़ाफ़ रहंदा, उन्हनि में का अहिड़ी बरसाति जो इम्कान कान्हे। बाक़ी जुड़ बादल इहे तव्हांखे नज़र ईंदा, लेकिन एतिरी शदीद बरसाति बक़ाया सिंध जे इलाइक़नि में एतिरी घटि थींदी, एतिरी कान थींदी। ऐं ख़ासि करे कराची जे एरिया में जेको आहे मौसम ख़ुशगवार रहंदो, उन जे एरिया में हेॾां होॾां जेको आहे बरसाति तेज़ ऐं घटि हलंदी रहंदी। 29 जुलाई हे 48 कलाकनि जो अपडेट बि हूंदो आहे, लेकिन कुदरत आहे मौसम फिरी बि वेंदा आहिनि। ऐं वरी 1 जुलाई खां अॻे महीने 1 अगस्त खां पोइ जेको आहे वरी सिस्टम हिकिड़ो दाख़िल थींदो पाकिस्तान जे अंदरि बरसातियुनि जो। फ़िलहालु हिन महीने में जेको तव्हांखे अपडेट ॾींदा था अचूं, तव्हां बि ॾाढो ॿुधंदा आहियो अपडेट, ऐं तव्हांखे कम बि ईंदी आहे अपडेट जेका बरसाति जे हवाले सां, छो त माण्हू केॾांहुं वञे थो त उनखे मौसम जी ख़बर हुजणु खपे त अॼु मौसम छा रहंदो। बाक़ी हीअ वीडियो असां तव्हां ताईं पुॼायोसीं, तव्हांजो ई कमु आहे अॻिते शेयर करणु ऐं सब्सक्राइब लाइक करणु। असांखे ॾींदा इजाज़त, महिरबानी करे असांखे दुआनि में यादि कंदा कयो। ऐं असांजी चैनल ऐं फेसबुक पेज जी तव्हांखे पारात आहे, पंहिंजो पेज ऐं चैनल सम्झी सब्सक्राइब करे छॾियो। सदाईं ख़ुशि हुजो। ख़ुदा हाफ़िज़।